ख़बर बुलेटिन में शामिल कंदासीं। अवांखे अपडेट कंदासीं। जमपीर वेझो सवा 6 महीना अॻु औरत ऐं संदसि 4 पुटनि जी मौत वारो मामिलो नओं रुख़ इख्तियार करे वियो आहे। केमिकल ऐं DNA रिपोर्ट्स में तज़ाद ऐं ज़हर जा सज़ा न मिलण खां पोइ 5 ॼणनि जी मौत वारो वाक़ियो क़त्ल तरफ़ वधण लॻो आहे। बिल्कुलु नाज़रीन, अहम ख़बर अवांखे यूपीआ सरकारी वकील जी दरख़्वास्त ते DIG हैदराबाद केस जे नए रुख़ जांच करण लाइ SSP हैदराबाद की अगवानी में टिरकनी बोर्ड जोड़े वरिती आहे। जॾहिं त अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। जमपीर वेझो सवा 6 महीना अॻु औरत ऐं संदसि 4 पुटनि जे मौत वारो मामिलो नओं रुख़ इख्तियार करे वियो आहे। जमपीर वेझो कोलंबिया फार्म वटि औरत सूमरी कोलण ऐं संदसि 4 पुटनि जा लाश मिलिया हुआ। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया, अवांखे अपडेट कयूं पिया। जमपीर वेझो सवा 6 महीना अॻु औरत ऐं संदसि 4 पुटनि जी मौत वारो मामिलो नओं रुख़ इख्तियार करे वियो आहे। केमिकल ऐं DNA रिपोर्ट्स में तज़ाद ऐं ज़हर जा जुज़ा न मिलण खां पोइ 5 ॼणनि जी मौत वारो वाक़ियो क़त्ल तरफ़ वधण लॻो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब रोही। जी महबूब, अपडेट कजो। जमपीर वेझो सवा 6 महीना अॻु औरत ऐं संदसि 4 पुटनि जे मौत वारो मामिलो नओं रुख़ इख्तियार करे वियो आहे। कहिड़ो रुख़ इख्तियार कयो आहे? जमपीर लॻ सवा 6 महीना अॻु कोली बिरादरी जी हिकु औरत सूमरी कोली संदसि 4 पुटनि जे मौत वारो मामिलो ड्रामे रुख़ इख्तियार करे वरितो आहे। हिन वाक़े खे जमपीर पुलिस शुरूआती जांच दौरान जेका आहे आपघात करार ॾिनो हो, जंहिंमें केस जी जेका इब्तिदाई चालान रिपोर्ट पेश कई वई, जंहिंमें इहो जाम मौक़ुफ़ इख्तियार कयो वियो अदालत में त जेका औरत आहे सूमरी ऐं हुनजी 4 ॿारनि जेका आहे के मामले सां घरूड़े अणबणत ऐं तमामु अचण खां पोइ उन्हनि इज्तमाही तौर ते ज़हर पी ऐं ख़ुदकशी करे छॾी आहे। पर हाणे केमिकल ऐं DNA जूं रिपोर्टूं साम्हूं आयूं आहिनि, जंहिंमें वाज़े तौर सां साम्हूं आई आहे त उन्हनि में कंहिं बि क़िस्म जा ज़हर जा जेके जुज़ा उहे बॉडीज़ में डेड बॉडीज़ में न मिलियूं आहिनि। उन सां गॾोगॾु 3 जवाबदारनि खे केस में नामिनेट कयो वियो हो, जंहिंमें फोतन औरत जेका आहे मक़तूल औरत सूमरी, उनजी जेको उनजी नाठी ऐं उनजो सहुरो ऐं उन सां गॾोगॾु उनजी ससु शामिल कया विया हुआ। उन्हनि ते बि इल्ज़ाम साबित न आहे थियो, छाकाणि जो DNA जी जेका रिपोर्ट उहा मैच न आहे कई। जंहिंखां पोइ जेका डिस्ट्रिक्ट पब्लिक प्रोसिक्यूटर जो उन अदालत खे ऐं लाॻापियल इख्तियारनि खे सिंध हुकूमत IG सिंध DIG खे हिकु लेटर लिखियो हो, जंहिंमें हिन जणायो त हिन केस सां हाणे नओं रुख़ इख्तियार कयो आहे। हिन केस में हिकु शायद तौरु जेको आहे विरायत पठान नाले जे शख़्स आहे, जंहिं ते शक वञनि था, जेको हुनजो पाए जो आहे। ऐं उन सां गॾोगॾु छाकाणि जो केस मैच न पियो थिए ऐं जेके ज़हर जे हवाले सां जेके अलामतूं आहिनि उहे साम्हूं न आयूं आहिनि, जंहिं करे ख़ुदकशी जे बजाए मर्डर थी सघे थो। इन करे हिनजी घणरूपी जांच थियणु खपे। गैर जानबदार जेका आहे आला सतही टीम ठाही वञे, जंहिंखां पोइ DIG हैदराबाद जी ख़ुसूसी टीम तश्कील ॾेई छॾी आहे। उनमें हैदराबाद SSP आहे ऐं SSP ठको ऐं SP कंप्लेंट सेल हैदराबाद, उहे इन कमेटी में शामिल आहिनि। पर इन खे लीड कंदो SP हैदराबाद बोर्ड जो चेयरमैन आहे, जेको इन मामले जी जांच कंदो। इन मामले जी घणरूपी जांच जे लाइ बाक़ाइदा तौर ते ऑर्डर जारी कयो वियो आहे, जंहिंजी ठके जी पुलिस इंतज़ामिया में तस्दीक कई आहे त इन क़िस्म जो लेटर अची चुको आहे। मक़तूला औरत जेका सूमरी कोला ऐं संदसि 4 पुट नेक, अशोक, मुकेश, आकाश जे मौत वारे मामले जी हाणे नई करे जांच थींदी ऐं उन खां पोइ हक़ीक़तूं साम्हूं ईंदियूं। हिन मामले ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि पारां एहतिजाज बि साम्हूं आया। उन वक़्तु पुलिस जी जांच ते जेको अदम एतमाद बि ज़ाहिर कयो वियो। पुलिस तकड़ में जेको आहे हिन केस खे जेका आपघात ॼाणे केस जो चालान पेश कयो, पर हाणे DNA रिपोर्ट ऐं केमिकल रिपोर्टनि में तज़ाद साम्हूं आयो आहे। पुलिस जी समूरी रिपोर्ट जेका आहे रद्द थी चुकी आहे। तंहिंखां पोइ हाणे बाज़ाब्ता तौर DIG लेटर जारी करे टीम तश्कील ॾेई छॾी आहे ते SSP सूबे जा ऑफिसर हिन मामले जी जांच कंदा, जंहिंखां पोइ असुल हक़ीक़तूं साम्हूं अची सघंदियूं। पर जेका दरख़्वास्त जेका कई आहे DPP ठटे जे, उन इहो बि जणायो आहे त जांच में जेके शायदि पेश कया विया आहिनि उन्हनि खे बि जांच में शामिल कयो वञे, छाकाणि जो उन्हनि ते बि इल्ज़ाम अची सघनि था। उन मामले जी हाणे मर्डर केस आहे, 5 ॼणनि जो मर्डर केस आहे, क़त्ल आहे, जंहिं करे हिन मामले जी घणरूपी जांच हाणे शुरू थियण वारी आहे। जी महबूब रोही, अपडेट करण लाइ अवांजी वॾी महिरबानी।